माना हमेशा रण आयो ही नहीं वो तकबर छाते कयो वेठो आ हमेशा रण दे लाए दुनिया में आयो ही नहीं वो मामा छाते कई थी अरे औकात रे निहार यार दुनिया में वो तकबर कंदो आ वो वडाई कंदो आ जेदा साता मित्र माइट ओ पारे वाला कोठवारा ये चवना अरे औकात सजान छाए कल अजवरी तकबर ऐ वडाई तो करे तो कुरान पाक में भी रब ऐलान क्यों आ केड़ो फरमाए पेरियों पांजे औकात रे नजर क्यों अरे छाते वडाई कई तो कुरान पाक में तो जे हल अता अलल इंसान ही मिन दार लम यकुल शैअन मज़कूरा इन्ना खलकनल इंसान मिन नुतफतिन अमशाजिन नब्तलीह फजअलनाहु समीअन बसीरा ओए लिखो पियो पानी जो गिलास भरियो जो वर्क न ठलंदो तमाम हथरो आलो आलो समझो था कुरान पाक में तो चवे फरमाए तो हल अता अबा और जे करे काम के साथी के को कमकार होजे थींदो आ को कमकार आ तकड़ा जे के कमकार होजे तो पासड़े साम जी शरीर में वेहे उनके मानी खाराइंदा तो भली वो कमकार है तो भली वनी पर ये दुनिया जा कम है कुरान के मथो कुर्बान कजन जे अजो कोडड़ा बनी कुरान मजीद बुधवा इन जे करे रब राजी थी उम्र जा गुनाह माफ करे जो सौदो असा जे लाए सस्तो आ तो कुरान पाक में तो जय हल अता अब ओ लिखो पियो फरमाया तो हल अता अलल इंसान दीन मिन लम यकुल शैअन मज़कूरा इन्ना खलकनल इंसान फजअलनाहु समीअन बसीरा रब रो आकर खोर वडाई करण वाला ओ मुतकब्बिर अरे छाते मामा कई दी औकात हार हम शाजिन नब्तली अरे गजल नथवे मोमटे चुमिन जे लाए को मां बनायो माए पर हम शाजिन नब्तली फजअल्लाह समीअन बसीरा जदो गजल नथवे मोमटे निसंदड़ई बुधंदड़ करे पैदा मां क्यों थी माए शिमला को गजल नथवो छाजो सोन जो नथवो चांदी जो पानी शिमला को छाजो नथवो कुरान पाक में ऐलान कई केड़ो बाबा ये सुमरे जी गाल कोने खुदा जो कुरान ओए लिखो पियो सिपारो 29 सूरह क़यामत कुरान में तो जे अलम यको नुतफतम मिन मनी युमना अल्लाह फरमायो एड़ो कंदो पानी ओ जेको जिस्म मो टप दई बाहर निकलन लड़ा जेको पलीत बदबूदार भी तो कुरान पाक में ऐलान कई केड़ो जो बाबा खोलिया कुरान पाक सिपारो 18 सूरत जो नालो सूरत मोमिनून कुरान पाक में तो जय फरमा तो वलकद खलकनल इंसान मिन सुलालतिन मिन तीन सुम्मा जअलनाहु नुतफतन फी करारिन मकीन सुम्मा खलकनल नुतफता अलकतन फखलकनल अलकत मुज़गतन फखलकनल मुज़गत इज़ामन कसौनल इज़ाम लहमा सुम्मा अंशानाहु खलकन आखर फतबारकल्लाहु आसनुल खालिकीन अन्या बतो कुरान पाक तरी तो जे अलम अल्लाहु ऐनैन वलिसाना शफतैन करे सूरत इनफितार ऐलान किया करो फरमा तो या अय्युहल
इंसान मा खर्रक बिरब्बिकल करीम अल्लज़ी खलक़का फसव्वाका फअदलका फी अय्यि सूरतिन मा शाअ रकबक। तने 21 सिपारे सूरत सजदा में भी ऐलान के करो जदो सवा व नफख फीहि मिन रूहि व जअल लकुमुस समअ वल अबसारा वल अफइदता कलीलन मा तशकुरून। ये जो सूरत आल इमरान में ऐलान करो फरमातो हुवल्लज़ी युसब्बिरुकुम फिल अरहाम कैफ़ यशा ला इलाहा इल्ला हुवल अज़ीज़ुल हकीम। खुदो ओ पढ़ो ओ नौजवानो अचो खुदारा कुरान पाक दो छुद मज़ो आ तो कुरान पाक में आ ओ यार नजर तकर ये सादरो कपड़ो आ सादरो कपड़ो कोट सुल्तान जी बाजार में वञो 60 रुपए में वाल मिलन लो। ये सादो लटो शिकारपुर जी बाजार में वठ सस्तो मिलंदो सखर जी बाजार में वठ सस्तो मिलन लो। पर सादे लटे कुरान सां महबत कई इन सादरे लटे यारी रखी आ कुरान पाक सां। सादे लटे इश्क क्यों आ इन कुरान पाक सां। ओ इन सादे लटे ठाकुर विधो आ इन कुरान सां। ओ मां खरा आलिम बामल वली बने वली हजरत मौलाना साईं अब्दुल बारी साहब खड़े मां खरा असांजो बिरादर मियां राशिद अली साहब खड़े मियां फजल रहमान साहब खड़े मियां हबीबुल्लाह साहब खड़े मियां अब्दुल कयूम साहब खड़े केर भी हुजे जेको कुरान मजीद खणंदो यार पहिरियों इन सादे लटे के चुमियो ॾींदो यार सादे लटे इश्क कयो आ कुरान सां महबत कई आ कुरान सां। चुमिन जे लायक बणियो हुजे अमीर या गरीब गदागर या बादशाह अहल बैत या उम्मतिया जे भी कुरान सां महबत कई दुनिया में भी चुमिन जे लायक क़यामत जे ॾींहुं भी रब जे आॾो कुरान मजीद जे सदके सुरखरू बणजी चो हिन जे सदके जन्नत में रवानो थी वेंदो। अचो यारी रखो कुरान सां। तॾहिं त मौलाना चांडे साहब रहमतुल्लाह अलैह चयो आ तो हिन कुरान सां रखो तूं यारी त तोखे दिए दिलदारी चईजां जो सजो तो जवे हो रब जाने हे कुरान तो बिश्त उमाने। अचो बाबा पढ़ो कुरान पाक। तॾहिं तो चयो वलक़द ख़लक़नल इंसान मिन सुलालतिन मिन तीन सुम्मा जअलनाहु नुतफ़तन फी क़रारिन मकीन सुम्मा ख़लक़नल नुतफ़ता अलक़तन फ़ख़लक़नल अलक़ता मुज़ग़तन फ़ख़लक़नल मुज़ग़ता इज़ामन फ़कसौनल इज़ाम लहमन सुम्मा अंशानाहु ख़ल्क़न आख़र फ़तबारकल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन। कुरान में चई वलक़द ऐं बेशक ख़लक़नल इंसान माण्हूअ खे मिन सुलालतिन मिन तीन। अल्लाह तो चए मां माण्हूअ खे मिटीअ जे संद मां पैदा कयो आहे यानी तव्हां असांजे अबे आदम अलैहिस्सलाम खे रब मिटीअ जे संद मां पैदा कयो आहे। फरमाए तो उन खां पोइ मां पंहिंजे कुदरत करीमियत जो कानून ठाहियो साईं कहिड़ो फरमाए मुज़क्कर ऐं मुअन्नस जो पाण में मिलाप थिए नर ऐं मादीअ जी पाण में गॾिजाणी थिए ओ दख़ल ऐं दुख़ूल थिए। फरमाए तो दख़ल ऐं दुख़ूल खां बाद अहिड़ो गंदो पाणी जंहिंजे
जंहिंजो खज़ानो मां औरत जे छातीअ में रखियो आहे, अहिड़ो खज़ानो जंहिंजो मां खज़ानो मर्द जे पुठीअ में रखियो आहे। ओ मिलाप खां बाद सुम्मा ख़लक़नल मुतफ़त अलक़तन फ़ख़लक़नल अलक़त मुज़ग़तन फ़ख़लक़नल मुज़ग़त इज़ामा फकसौनल इज़ाम लहमा सुम्मा अंशानाहु खल्क़न आखर फतबारकल्लाहु ahsanul खालिकीन। रब तुझे मुज़क्कर मुअन्नस के मिलाप खां बाद इन गंदे पानी के रहमत जे अंदर बिहारण वारो मां अकेलो अल्लाह 40 ॾींहं रहमत जे अंदर बिहारियो मांस, पेशाब जे ज़रिए निकरण बि न ॾिनो मांस। 40 ॾींहं गुज़री विया, किने पाणी मूं मटे रत जो दिगड़ो मां बणायो, रत जे दिगड़े मूं बूटी मां बणाई, बूटीअ मूं सरणियूं सरणियूं हरणियूं पैदा मां कयूं, मैं तो हरण जे मथों मास मां चाढ़ियो मां। पर बुधो फरमाए तो किने पाणी मूं मटे अरे ॾिसण वारियूं अखियूं मां ठाहियो मां। अलम जे अल्लाहु आई नईन वलसाना वलसाना वशफतैन वहदैना हुन जदैन। जतो ॾिसण वारियूं अखियूं मां ॾिनियूं मां, अरे मिठा बोल बोलण वारी ज़बान मां ॾिनी मां। ओ बाना हे ॿुधण वारा कन मां ॾिना मां। अञा ॿुधो क़ुरान पाक में ऐलान कई कहिड़ो सीपारो 3 सूरत जो नालो सूरत इन्फितार। क़ुरान पाक में ऐलान कई कहिड़ो फरमाए तो क़ुरान मजीद में ऐलान कई सीपारो 3 सूरत जो नालो ओ सूरत इन्फितार। क़ुरान पाक में तुझे अल्लज़ी खलक़का फसव्वाका फ़अदलका फी अय्यि सूरतिन मा शाअ रकबक। अल्लाह फरमायो जीअं चाहियो मां अरे जोड़ मां जोड़ी मां, हेॾे हेॾे मारे निहार अखियूं जाते पयूं ठानो उते ॾिनियो मां, कन जाते पिया ठानो उते ॾिना मां, ओ ज़बान जाते पई ठहेव उते मां ॾिनी मां, हथ जाते पिया ठानो उते मां ॾिना मां। पर मां चयो रब जी मर्ज़ी ओहे ॾिसण वारियूं अखियूं हिन विच मथे में ॾेया अॻे सिज जो ताब अखियूं कढी छॾे हा। फरमाई न न न न अखियूं जाते ठानो पयूं उते ॾई ओ मथो मां छपरनि जो ढकु ॾिनो मां, ओ मथो वरी मां भिरवनि जो ढकु ॾिनो मां। मतां हिन सिज जी ताब माना हिन सिज जी तपश मतां मुंहिंजे बाने जे अखियुनि खे लॻे। अल्लाह फरमायो कन नंढड़ा ॾिना मां ॿुधण जे लाइ, ओ ये ज़बान ॾिनी मां ॿिन्ही चढ़ाभियुनि जे विच ते ज़बान ॾई, मथो नंढड़नि जो ढकु मां ॾिनो मां, मथो चपड़नि जो ढकु मां ॾिनो मां। अरे हया कयो मांखे न विसारियो। तॾहिं क़ुरान पाक में ऐलान कई कहिड़ो बाबा खोलिया क़ुरान पाक सीपारो 21 सूरत जो नालो सूरत सजदा। क़ुरान पाक में तो जो सुम्मा सव्वा वनफ़ख़ फ़ीहि मिन रूहि वजअल लकुमुस्समा वल अबसारा वल अफ़इदत कलीला वल अफ़इदत कलीलन मा तशकुरून। रब तो चवे तुझे जिस्म जे अंदर रूह पैदा मां क्यों माए। ओ जॾहिं बच्चो अम्मा जे पेट में समायो जेॾियूं सदियूं बि आयूं अम्मा ॾे त ख़बर बच्चो पेट में चुरपुर करे तो कि न। अम्मा हमल के 9 महीनों थी, अम्मा दी जे 6 महीनों 7 महीनों हमल किया, अम्मा बच्चो चुरई तो कि न। जैना दी न न न बच्चो पेट में न तो चुरे। अल्लाह फरमायो चुरे त कीअं चुरे रूह जो नतज ओ सुम्मा सव्वा वनफ़ख़ फ़ीहि मिन रूह। अरे जिस्म जे अंदर रूह पैदा मां क्यों माए, अखियूं मां ॾिनियूं माए। क़ुरान तो चए हुवल्लज़ी युसब्बिरुकुम फिल अरहाम। सीपारो 3 सूरत जो नालो